यार पुट असांखे जंहिंमें ख़ुशी असांजी जान कुर्बान पंहिंजो जानवर करे थो। पुट जी ख़ुशी में केतिरनि कुकड़नि खे मौत जो शिकार कंदा आहियूं। पुट जी ख़ुशी में केतिरनि ई छेलनि खे ज़िबह कयो वेंदो आहे। ईदुनि में ख़ुशी असांजी जानियूं जानवर पेश कंदा आहिनि। ये जानवर छो तो असांखे कुझु न चवंदा आहिनि, छो तो असां सां लड़ाई न कंदा आहिनि, छो तो असां सां एहतिजाज न कंदा आहिनि, गर्दन खे झुकाईंदा आहिनि। फ़क़ति इन जे लाइ लफ़्ज़नि ॾे तवजो। इन जानवरनि खे ख़बर आहे, कहिड़ी? जानवरनि खे ख़बर आहे त मां इंसान लाइ आहियां। बसि काइनात जे ज़र्रे ज़र्रे खे ख़बर आहे अल्लाह मूंखे फ़ुज़ूल पैदा न कयो आहे। हिन जहान में रहण वारनि मकीननि इंसाननि जे लाइ अल्लाह मूंखे पैदा कयो आहे। इहा समूरी चीज़ अल्लाह तो असांजे लाइ पैदा कई आहे। इन जे लाइ इहे जानवर तुंहिंजे मथां कोई बि केस न कंदा। क़यामत जे ॾींहुं पुट ॼमई ख़ुशी उनजी में जानवर खे ज़िबह कर, कोई केस न कंदा। पखी परिंदे खे शिकार कर, कोई केस न आहे। जानवर जे इज़्ज़त वारे गर्दन में रसो विझी उनखे हला, कोई केस न आहे। वज़न उनजे मथां भारी रख, कोई केस न आहे। इन जे लाइ त उन्हनि खे मालूम आहे इल्म आहे असां आहियूं ई इन्हनि जे लाइ, असां आहियूं ई इन्हनि जे लाइ। हाणे आयत करीमा जो मफ़हूम सम्झाए अर्ज़ कया वही अल्लाहु अकबर। काश असांजो क़ल्ब रेज़ा रेज़ा थी वञे। उन ख़ालिक़ रब्बुल आलमीन फरमायो त इंसान दुनिया में कायनात में काई चीज़ भी फजूल ना है पैदा कई। केतिरियूं शयूं छुपियल आहिनि, जड़ियूं बूटियूं जन के अल्लाह पैदा ही असांजे इलाज जे वास्ते कयो आहे। पर इंसान तो के अल्लाह पैदा करे छा फरमायो, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बेशक असां अल्लाह जे लाइ आहियूं। ओ अल्लाहु अकबर। बेशक असां अल्लाह जे लाइ आहियूं। उन परवरदिगार तोखे ॿुधायो आहे, बेशक असां अल्लाह जे लाइ आहियूं व इन्ना इलैहि राजिऊन। उन जे ई तरफ़ वापसि मोटंदासीं। जेका चीज़ फ़ानी इंसान जे लाइ पैदा कई वई आहे उन जी अताअत जो इहो आलम आहे। जेका चीज़ हक़ीक़ी मालिक रब्बुल आलमीन पंहिंजी बंदगी जे लाइ पैदा कई आहे उन जे नाफ़रमानी जो छा आलम आहे? उन जी नाफ़रमानी किथे पहुती आहे? इंसान जे मथां छो अज़ाब ईंदो? इंसान सां क़यामत छो क़ाइमु कई वेंदी? क़बर में छो उनखे अज़ाब कयो वेंदो? दुनिया में आफ़तुनि में छो उनखे मुब्तला कयो वेंदो आहे? इन जे लाइ त इंसान काइनात समूरी तुंहिंजे वास्ते उन जी अताअत फर्मा बरदारी जो इहो आलम आहे। तोखे मां अल्लाह पंहिंजे वास्ते पैदा कयो आहे, तूं अताअत खे छॾे नाफ़रमानी में मुब्तला थी। हिसाब किताब इन जे लाइ आहे, क़यामत इन जे लाइ आहे ताकी तूं छो इहो ज़ुल्म कयो। अगर ये जानवर ख़ालिस अल्लाह जे लाइ हुजनि हा त चारो कोन चरी सघनि हा, घुमी कोन सघनि हा, रोज़ाना उन जी मुहबत में पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कनि हा। हाणे ख़बर पई त करबला में महबूब जे बचड़नि जानियूं छो क़ुर्बान कयूं? एतिराज़ न कयनि, एहतिजाज न कयनि। फ़क़ति इन जे वास्ते उन्हनि खे मालूम हो, मुस्तफ़ा करीम जे फ़ैज़ सां उन्हनि खे इल्म अची चुको हो त असां अल्लाह जे लाइ आहियूं। उन्हनि जे रिज़्क़ में तंगी हुई, एहतिजाज न कंदा हा, चवंदा अल्लाह जे लाइ आहियूं। उन्हनि जे माल में मुसीबत ईंदी हुई, कोई भी नाफरमानी जा जुमला, शिकवा शिकायत जा जुमला न निकिरंदा हा। इन जे लाइ त मालूम हो अल्लाह जे लाइ आहियूं। माल भी अल्लाह रब्बुल आलमीन जो, औलाद भी अल्लाह जी, जान भी उन परवरदिगार जी। अल्लाह कहिड़ी तोखां जान वरिती आहे? तो त पंहिंजे पुट जी ख़ुशी में जानवरनि खां जानूं वरितियूं। अल्लाह पाक तोखां कहिड़ी जान वरिती आहे जो तोखे 5 वक़्त नमाज़ पढ़णु ॾुखी थी लॻे? तोखे नबी जी सुन्नत हिकु औरत खे ख़ुशि करण जे लाइ इहा चीज़ अमल करणु ॾुखियो थो लॻे? अल्लाह पाक तोसां केतिरो एहसान कयो आहे। ही हवा जेका ख़ुदा आसमान खां घुलाए थो, इहा तुंहिंजे वास्ते। आसमान में सिज निकिरे थो तुंहिंजे वास्ते, राति निकिरे थी तो असांखे आराम ऐं सुकून बख़्शण जे लाइ असांजे वास्ते। भला और काइनात में कहिड़ी चीज़ आहे
इंसानात जानवर पखी परिंद सिज चंड भी आहिनि। अगर माशर कायम थींदो हिसाबो किताब थींदो त काई चीज़ न रहंदी, हर चीज़ फना थी वेंदी। यानी मालूम थियो त हर चीज़ हुई इंसान जे लाइ, इंसान ही खुदा जे कटहरे में हिसाबो किताब जे लाइ पेश आ त कायनात जी समूरी चीज़ ख़त्म कई वेंदी। कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला छो फरमाए तकुल्ला व कुनू मा सादिकीन, ईमान वारो अल्लाह खां डरियो, सचनि जी सोहबत इख्तियार कयो। इन जे लाइ तोखे मालूम थिए जो पुट जे मरण ते बि शिकवा कंदो आहे, ज़ाल जे मरण ते बि शिकवा कंदो आहे, माल जे नुक़सान ते बि शिकवा कंदो आहे, नमाज़ूं छॾे ॾींदो आहे, अताज़ छॾे ॾींदो आहे, दुनिया में ग़ुलूफ़ करे हक़ीक़ी मालिक जी नाफ़रमानी में ज़िंदगी जा लम्हा गुज़ारींदो आहे ताकि सचनि जी सोहबत में रहो, ताकि तोखे एहसास ॾियाराइनि। तुंहिंजी ज़ुबान हमेशा अल्लाह जे ज़िक्र में, अल्लाह जे शुक्र में, तुंहिंजो जिस्म अल्लाह जी बंदगी में, इबादत में ज़िंदगी जा लम्हा गुज़ारे, ताकि उन सचनि जी सोहबत में तोखे मालूम थींदो त तूं अल्लाह जे लाइ आहीं। जेसी ताईं इहो ज़हन न बणिबो त असां अल्लाह जे लाइ आहियूं, तेसी ताईं इहा गंदियूं आदतूं ज़हन मां कोन वेंदियूं। केतिरनि ई माण्हुनि खे पुट जे मरण ते कुफ़ुर कंदे ॾिठो आहे, रिज़्क़ जे न मिलण ते कुफ़ुर कंदे ॾिठो आहे, शादी मर्ज़ी सां न थियण ते कुफ़ुर कंदे ॾिठो आहे। अहिड़ा हज़ार मामला हिन मुआशिरे में आहिनि। पर क़ुर्बान परवरदिगार जे रहमान ऐं रहीम सिफ़त जे मथां हर चीज़ ॾिसण जे बावजूद बि तो असांखे मोहलत ॾिनी अथई। अहिड़े मालूम आहे शैतान वाइदो कयो आहे, दुनिया में कोई कंहिंसां ज़ुल्म कंदो आहे न, असां चवंदा आहियूं यार हिन ज़ुल्म कयो, हिन जे मथां अज़ाब छो न आयो, हिन ज़ुल्म कयो, हेॾो ॾोही आहे, हिन जे मथां अज़ाब कोन आयो, हिन हेॾो कूड़ ते कसम खयो, क़ुरान खयो, को मुंहुं न फिरियसि न थियसि। बाबा ही दुनिया हिसाबो किताब जी जॻह ई न आहे। दुनिया खे अल्लाह तबारक व तआला मोकिले असांखे दुनिया में फरमाते अहिड़े मालूम आहे शैतान जो मर्ज़ी जो वणे तूं कर। अॻिते ॿुधायो अथई ॿिए जॻह ते त अॻिते ज़रूरु तोखां फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरा, ज़र्रे ज़रे वारी जे ज़र्रे जेतिरो बि तोखां हिसाबो किताब थींदो। क़यामत जे ॾींहुं एसी ताईं पैर ॿिए पैर खे सूरी कोन पहुचंदो जेसी ताईं हुन खां इहो सवाल कयो वञे त तो माल किथां कमायो ऐं किथे ख़र्च कयो। जवानी अल्लाह तोखे अता कई आहे तो कीअं गुज़ारी, ये सभु सवाल जवाब हिसाब किताब ही न जे लाइ। बदकिस्मती सां इंसान हर चीज़ भुलाए वेठो आहे। छाजो हिसाबो किताब, बसि जेना आहियूं त बि नाफ़रमानियुनि में, मरंदासीं त बि जन्नत में, कोई हिसाबो किताब न। ईअं त कॾहिं बि न आहे। बेशक अल्लाह रहमान ऐं रहीम ज़रूरु आहे, पर मुसलमान पंहिंजी इस्लाह कर, दुनिया जा बातिल रस्ता छॾ, मुसीबतुनि में आफ़तुनि में जेको तूं असां गिरफ़्तार थिया आहियूं, ये फ़क़त इन वजह जे करे हर चीज़ के पंहिंजो समझो आहे, अल्लाह जे वास्ते न समझो। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।